सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच सतनाम सत श्री अकाल। छही अष्टपदी जे सुखमनी साहब जो छहों पद हली रहे साहब इनमें फरमान था जह प्रसाद सुनहि करन नाद जह प्रसाद सुनहि करन नाद जह प्रसाद पेखै बिस्वाद ओ जह प्रसाद पेखै बिस्वाद जह प्रसाद बोले अमृत रसना जह प्रसाद बोले अमृत रसना जह प्रसाद सुख सहजे बसना हो जह प्रसाद सुख सहजे बसना सहजे बसना जह प्रसाद हस्त कर चल है हो जह प्रसाद हस्त कर चल है हस्त कर चल जह प्रसाद संपूर्ण फल है जह प्रसाद संपूर्ण फल है जह प्रसाद परम गत पावे जह प्रसाद परम गत पावे जह प्रसाद सुख सहज समावे जह प्रसाद सुख सहज समावे ऐसा प्रभु त्यागे और कत लागो ऐसा प्रभु त्यागे और कत लागो ओ गुर प्रसाद नानक मन जागो गुर प्रसाद नानक मन जागो सुखमनी सुखम रत प्रभु नाम सुखमनी सुखम रत प्रभु नाम सुखमनी सुख
सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, ओ भगत जना के मन विश्राम। सुखमणि श्री राम श्री राम। साहिब असांखे जंहिं प्रक्रिया में हलाए थो असांखे शरीर जे, उन सां गॾु साहिब उन प्रक्रिया खे सफले बनाइण जे लाइ हिकु साधन ॾिसनि था। जय प्रसाद सुनहे करण नाद, हे जीव जंहिंजी कृपा सां तूं कननि सां हे आवाज़ ॿुधें थो, धुनियूं ॿुधें थो, मिठा वचन ॿुधें थो, संगीत ॿुधें थो, ॿुधी करके मन खे रहस्य वठाए थो। अहिड़े प्रभु खे और जय प्रसाद पेखय बिस्माद, जंहिंजी कृपा सां हिन अखियुनि सां तूं ईश्वर जी कारीगिरी, उन प्रभु जे चेतन जो चमकार, अद्भुत कौतुक, हे सॼी प्रकृति जो तूं नज़ारो ॾिसें थो, जंहिंजी कृपा सां हिन बॉडी जा मुख्य ॿ वज़ीर आहिनि, पहिरियों कन, ॿियो अखियूं। ॿुधल ॻाल्हियूं जीव जूं 14 आहिनि, ॾिठल 12 बि मस हूंदियूं, पर जेकी ॿुधे थो ॾिसे थो उहो ई असांजे मन ते चित्रित थिए थो, और जेकी हे ॿोले थो उहो इन जे अंतर्गत, जेकी ॿुधो अथई, जेकी ॾिठो अथई। बाक़ी इंद्रियनि जो शब्द स्पर्श रूप रस गंध, छा चखियो अथई, छा स्पर्श थियो अथसि, उहो थोरे बहुत में हवालो ॾेई सघंदो। मुख्य 2 शयूं आहिनि, त जंहिंजी कृपा सां उन खे वर्णन करण में जय प्रसाद बोलहे अमृत रसना, जंहिंजी कृपा सां उहे बोले थो जेके ॾिठा अथई, ॿुधा अथई। अमृत रसना, रसना सां अमृत, प्रभु जा गुणानुवाद ॻाए थो, बोले थो। श्री राम। और इहो बुद्धि ॾिसी बोले करके जय प्रसाद सुख सहजे बसना, उन जी कृपा सां ही उन जो आनंद वठी हृदय में, सुख में, सहज में, भावनी ज्ञान में, पंहिंजो पाण में वसी थो वञे, आनंद थो मनाए पियो। प्रभु ये साधन ठाहिया आहिनि तो ॾिसी ॿुधी करके उन सदाई प्रभु खे यादि करे, जंहिं अस्तूल, हे सूक्ष्म, हे थ्योरी, हे प्रैक्टिकल साधन सब ठाहिया अथई, उन जो आनंद मनाए, प्रभु जी सहाई सिफ़त में पंहिंजे मन खे जोड़े रखे। वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं, वाह वाह करतियां जम नील न आवे, वाह वाह करतियां सुख आनंद बिहावे। सदाई प्रभु जी हर लीला रचना खे ॾिसी करके वाह वाह करण सां
हिन जी आयु सुठी गुज़रंदी। कॾहिं हिन जीव खे दुख न ईंदो। प्रभु जी सिफ़त में पाण खे जोड़े रखंदो। जे प्रसाद हस्त कर चलहे, जंहिंजी कृपा सां हथनि सां पेरनि सां हर प्रक्रिया करे थो, उत्तम कर्म करे थो, खिले हसे थो, वेह उथे थो। हस्तकर भाव खुशी खुशी सां सॼी प्रक्रिया बाडी जी करे रहियो आहे। जंहिंजी कृपा सां संपूर्ण फल है। जंहिंजी प्रकार कृपा सां हर प्रकार जिंदगी जो फल मनाए थो। सब कामनाऊं हुन जीव जूं पूरियूं रहनि थियूं, सभई सिद्धियूं प्राप्त थियनि थियूं। संपूर्ण फल हर प्रकार सदाई फलियो फूलियो आहे। जंहिंजी कृपा सां, जंहिंजी कृपा सां भाव प्रभु जी कृपा सां परम गत पाव है। परम गत ज्ञान जी गति, रजो तमो सतो खां मथे परम गति जेका संतन सतगुरन ॾसी, उन्हीं खे पाए करके और जय प्रसाद सुख सहज समावे। सदाई उन सुख इन सहज में ज्ञान में समायो रहे, पंहिंजो पाण में समायो रहे, पंहिंजो पाण सां वेठो आनंद मनाए, कलोल करे। केॾो सॼो जीवन असांजो आनंदमयी, ॾिसणु ॿुधणु घुमणु फिरणु सब सुख सहज सां गुजरे। तो साहब चवनि था, हे जीव ऐसा प्रभु त्याग अवर कत लाग हो। अहिड़े प्रभु खे त्यागे करे तूं कंहिंसां लॻे थो? राम कंहिंसां लॻे थो? कंहिंसां भाव आहे माया। माया में कंहिंसां बि लॻो सवाइ प्रभु जे, बस ॿियो जेकी बि आहे सो माया आहे। तंहिं लाइ हिन माया में रही करके सवाइ प्रभु जे ॿिए चीज जी वधीक बढ़ोतरी न कर। परमात्मा कृपा करे तोखे सभु साधन ॾिना आहिनि, त जेको बख़्शींदड़ आहे तो उन जी महिमा कर। गुर प्रसाद नानक मन जागो। गुरु जी कृपा सां जेका बख़्शिश मिली आहे, पंहिंजे मन खे जगाए। गुरनि जी शरण वञी करके, गुरनि जे पास वञी करके गुरनि जी कृपा खे प्राप्त करे ज्ञान में पंहिंजे मन खे जगाए, माया मों सचेत कर। हिन प्रकृति जो नालो संतन माया रखियो, श्री राम। उन माया में काथे भी तूं अटकी न पए, कंहिंखे महत्व न ॾे। उन में जेको रस अचे थो, हे पदार्थ सभु जड़ आहिनि, उन आत्मा में रस अचे थो। तंहिं लाइ ऐसा प्रभु त्याग और कत लागो, गुर प्रसाद नानक मन जागो। गुरु जी कृपा सां पंहिंजे मन खे जगाए। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विसराम। इहा ज्ञान जी जेका लड़ी आहे, जंहिं ते हलण सां जीव सदाई सुखी रहंदो, ऐं भगत पुरुष इन ज्ञान खे हृदय में धारे करे सदाई सुख विश्राम पाइनि था। प्रभु कृपा करे। सतगुरु शब्द जारो दीपा, सतगुरु शब्द जारो दीपा, बिन स्यो अंधकार तिह मंदर, बिन स्यो अंधकार तिह मंदर, रतन कोठड़ी खुली अनू
अनूपा रतन कोठड़ी रतन कोठड़ी खुली अनूपा सतगुरु शब्द जारो दीपा सतगुरु शब्द जारो बिस्मन बिसम भय जऊं पेख्यो बिस्मन बिसम भय जऊं पेख्यो कहन न जाय वडियाई मगन मगन भये वहाँ रस माते मगन भये वहाँ रस माते पोत पोत लपटाई पोत पोत लपटाई सतगुरु शब्द जारो दीपा बिन स्यो अंधकार तेह मंदर रतन कोठड़ी खुली अनूपा सतगुरु शब्द जारो दीपा सतगुरु शब्द जारो आल जाल नहीं कछु जंजारा अहाँ बुध नहीं भोरा आल जाल नहीं कछु जंजारा अहाँ बुध नहीं भोरा ऊंच न बीचा बीच न खींचा ऊंच न बीचा बीच न खींचा हाँ तेरा तू मोरा हाँ तेरा तू मोरा सतगुरु शब्द जारो दीपा सतगुरु शब्द जारो बिन स्यो अंधकार देह मंदर बिन स्यो अंधकार देह मंदर
रत्न कोठड़ी खुली अनूपा, रत्न कोठड़ी खुली अनूपा, सतगुरु शब्द उजारो दीपा, सतगुरु शब्द उजारो एक ओंकार एक पासारा, एक ओंकार एक पासारा, एक अपर अपारा, एक विस्तीर्ण एक संपूर्ण, एक विस्तीर्ण एक संपूर्ण, एक विस्तीर्ण एक संपूर्ण, एक प्राण आधारा, एक प्राण सतगुरु शब्द उजारो दीपा, बिन से अंधकार के हम अंदर, रत्न कोठड़ी खुली अनूपा, सतगुरु शब्द उजारो दीपा, सतगुरु शब्द उजारो दीपा। निर्मल निर्मल सूचा सूचो, निर्मल निर्मल सूचा सूचो, कन न जाए निर्मल निर्मल सूचा सूचो, सूचा सूचो सूचा, कंत न अंता सदा बेअंता, निर्मल निर्मल सूचा सूचो, सूचा सूचो सूचा, सूचा सूचो सूचा, अंत न अंता सदा बेअंता, अंत न अंता सदा बेअंता, तो नानक ऊंचो ऊंचा, तो नानक ऊंचो ऊंचा, तो नानक ऊंचो ऊंचा, सतगुरु शब्द उजारो दीपा, सतगुरु शब्द उजारो दीपा, अंधकार बिन से अंधकार ते हम अंदर, बिन से अंधकार ते हम
कोठड़ी खुली अनूपा रत्न कोठड़ी सतगुरु शरद उजारो दीपा सतगुरु शरद उजारो। श्री राम श्री राम श्री राम। साहब मिठी मयार दिन था, नैन न देखे साध से नैन बिहालिया। जेके अखियूं साधन जो दर्शन नथियूं कनि, जंहिं साधन मां असांखे साधना मिले, साधन जो पथ मिले, प्रभु मिलण जो रस्तो मिले, मार्ग मिले, गति मिले, उन संतन जी जेके अखियूं दर्शन नथियूं कनि से नैन बिहालिया। वो अखियूं नूर खां रहतो जना चङो हो। करण सुनई नाद करण मुंद घालिया। जेके कन हरि जो नाद हरि जो जस नथा ॿुधनि, उहे कन ॿुधण खां रहत हुजनि भला। रसना जपे न नाम उहो ई साॻी थेवड़ी, मुख्य ब वज़ीर कन ऐं अखियूं। और रसना रसना जपे न नाम, जेकी जीव ॾिसंदो ॿुधंदो उहो ई ॿोलींदो, हरि जो जस ई ॾिसंदो, संतन खे ॾिसंदो, उनजी वाणी ॿुधंदो, उहा ई ॿोलींदो। चिंतन मटे असांजो, गुरमुख थियो, मन खे संग बणायो, संतन जो मन सां संग कयो। रसना जपे न नाम तिल तिल कर कटिए, हर हां जब विसरे गोविंद राय तो दिनो दिन घटिए। असां आयु जो पंहिंजो घाटो कयूं था, जेकॾहिं प्रभु विसरी वञे। तंहिं लाइ साहिबनि इन लाइ हिन खे सफले बणाइण जे लाइ चयो, हम बलहारी इतना जो सुनते हर कथा। मां कुर्बाननि जा उन्हनि तां जेके कननि सां हरि जी कथा ॿुधनि था, और पूरे ते प्रधान निवाव है प्रभु मथा। पूरा प्रधान आहिनि जेके सदाई पंहिंजे स्वरूप जे ध्यान में रहनि था, गुरु संतन जे अॻियां पंहिंजे सिर खे निवाइनि था। हर जस लिखे बेअंत सोहे से हथा। उहे हथ पौतर आहिनि जेके हरि जो जस लिखनि था। छो जो साहिब हिकु जाइ ते लिखी छॾियो, भोजल तरण जे लाइ हिन कलयुग में सुगम पाओ। हर पढ़ो हर लिखो हर जप हर गाओ। हर पढ़ो हर लिखो हर जप हर गाओ। जपण मन सां थींदो आहे, और उनखे वाणी सां श्रवण असां ॻाइण कयूं रसना सां। हर जप हर गाओ हर भोजल पार उतारे। हरि असांजो भोजल पार कंदो। हरि जो नालो, हरि जो नालो ई लिखण थिए, सिफ़त लिखण थिए, जेकी टेऊंराम महाराज जन हेॾी सॼी वाणी ॻाई विया आहिनि, लिखी विया आहिनि, ॿोले विया आहिनि। छा पढ़ियल हुया, पर ॿुधूं, श्रवण कयूं, उन्हनि खे मन सां मनन कयूं, उन्हनि खे निध्यासन कयूं। आख़िर पाण उन शब्द जो रूप थी विया, उन्हनि में वाणी ठही वई आहे, जो असांजे ग्रंथ साम्हूं रखियो आहे। प्रभु कृपा करे असां वाणी ॿुधूं उन्हनि जी। हर जस लिखे बेअंत सोहे से हथा। चरण पुनीत पवित्र चालहे प्रभु पथा। उहे चरण पवित्र आहिनि जेके प्रभु जे पथ ते हलनि था। पर इहो सॼो कमु असांजो सिद्ध काथों थींदो? संतां संग उधार सगला दुख लथा। संतां संग उधार सगला दुख लथा। तंहिं लाइ हाणे असां संतनि जो सत्संग ॿुधूं। श्री राम जय जय राम। 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 बोल गुरु नानक देव की। सखी बाबा दाराम साहिब सर्व संतन महात्मा हर लाल को।